अस्सलाम वालेकुम दोस्तो। हाणे वरी टियों हिसो जेको आहे हिन जो कंटिन्यू कयूं था तामन सरीबू बुंगा जे जेका विज़िट आहे उन जो। ऐं पहिरीं बि जेको आहे सो ॿ त हिसा आउं भरे चुको आहियां वीडियो जा। हाणे ही कुझु बाग वॾो आहे, 13 एकड़ जो आहे, पोइ इन करे थोरो टाइम वधीक लॻी वियो। पर हाणे 15 मिंट जो हिकिड़ो हिसो, 15 मिंट जो ॿियो हिसो, ऐं हाणे वरी शायदि 15 मिंट थिए या 20 मिंट थिए जेको थिए ही हिसो। ऐं मुंहिंजे ख़्याल में हाणे ही आख़िरी थींदो, छो जो हाणे बाक़ी थोरो हिसो बचियो आहे। सो उन खे जेको आहे सो पाण ॾिसूं था, ऐं बि ॾिसां थो, तव्हांखे बि ॾेखारियां थो। हाणे हिते जेके इहे गुल जेके आहिनि हिन जो सभिनी सकाफ़तुनि में, सभिनी जेको कल्चर्स में जेको आहे सो हुन जी अहमियत त रही आहे। ऐं हिन जी अहमियत जेका आहे असां हिते मलेक जेको कल्चर आहे उन में बि हिननि जो जेको आहे सो कंहिं ज़माने खां वठी जेको रोल जेको आहे उहो अचे थो, ॿुधण में अचे थो, कहाणियुनि में अचे थो, लेजेंड्स आहिनि उन्हनि में आहे। त कंहिं ज़माने में जेके आहिनि से हिते जेके इंडोनेशिया ऐं ईस्टर्न जेके कल्चर्स आहिनि उन्हनि में हिनखे यूज़ कयो वेंदो हो। माना गॉड्स जेके हूंदा आहिनि, देवी देवता हूंदा हुआ, उन्हनि खे ऑफरिंग्स जेका आहे सा भेटा जेका ॾिबी आहे उन्हनि खे गुलनि खे इस्तेमालु कयो वेंदो हो। ऐं घरनि खे जेको आहे सो डेकोरेट करण जे लाइ बि उनखे इस्तेमालु कयो वेंदो हो। उहो त अॼुकल्ह बि थिए थो। ऐं जेके टेम्पल्स हूंदा हुआ, मंदर हूंदा हुआ, मलेशिया जी त हिस्ट्री जेका आहे सा एतिरी पुराणी कान्हे, पर हाणे इहो कल्चर इंडोनेशिया में बि आहे, सुमात्रा आहे, जावा आहे, ऐं इन्हनि इलाइक़नि में जेको आहे, ऐं जेको तमा साहिब हुए उन्हनि में पोइ टेम्पल्स वग़ैरह हूंदा हुआ, मंदर, उन्हनि खे बि सजावट तौर ते जेको आहे सो ही इस्तेमालु कंदा हुआ। ऐं ॿियो ज़ाहिर आहे अॼुकल्ह बि यूज़ थियनि था। ऐं पुराणे ज़माने में बि जेको आहे सो हिनखे ख़ुशबू जे लाइ त इस्तेमालु थींदो ई हो। पोइ हिननि जा अर्क कढंदा हुआ, हिननि जा तेल कढंदा हुआ, पोइ उन्हनि में ख़ुशबू हूंदी हुई, पोइ उहे ख़ुशबू ऐं वास ॾियण जे लाइ हुनखे इस्तेमालु कंदा हुआ। हिन में इन्हनि कल्चर्स में जेका प्रेयर्स हूंदियूं हुयूं उन्हनि में, या जेके मंदर आहिनि उन्हनि में। हाणे जेको ज़मानो बदिलजी वियो त वरी हिनखे गुलनि खे इस्तेमालु थिए थो। इन में कयो वञे थो, शादियूं आहिनि या का ख़ुशी जा मौक़ा आहिनि, बर्थडेज़ आहिनि, या को गिफ्ट्स माण्हू ॾींदा आहिनि त उन्हनि खे गुलनि जे बुके जेके आहिनि से उहे अॼुकल्ह बि आहे। काफ़ी हिते फ्लावर शॉप्स आहिनि हिते, ऐं इलाही वॾो कारोबार आहे उन्हनि जो। फ्लावर शॉप बाक़ाइदा बुके ठाहे, ऐं उहे बुके जेके आहिनि से जीअं मिसाल को कामयाबी थिए थी उनखे ॾियनि था। ॿियो इहो आहे त को नओं दुकानु खुले थो या का नई बिज़नेस थिए थी त उनखे बि फ्लावर बुके जेके आहिनि से उहे माण्हू मोकिलीनि था। ऐं उहो मोकिलीनि कीअं था, जो हाणे त ऑनलाइन बुकिंग थियो वञे, उहो माण्हू हुते पाण मुख़्तलिफ़ बुके जेके आहिनि से उहे सेलेक्ट करे ऐं ऑडर करे छॾींदा आहिनि। त पोइ नई बिज़नेस आहे, को कंहिंजी बर्थडे आहे, या को हॉस्पिटल में को बीमार आहे, त पोइ उहे उन्हनि खे डिलीवरी सर्विस बि आहे। उहे फ्लावर्स ऐं जेका बि शइ तव्हां मोकिलणु चाहियो उहे उते पहुचाईंदा। ऐं पब्लिक डेकोरेशन्स में बि जेको आहे सो यूज़ थिए थो। जीअं शादियूं आहिनि उन्हनि जा फ़ोटू निकिरनि था, या वरी अहिड़ा जेके बैंक्वेट हॉल्स आहिनि अंदरि, उन्हनि में बि जेके आहिनि से गुलनि जा जेके आहिनि से डेकोरेशन्स थियनि था। वॾियूं 5 स्टार होटल्स आहिनि उन्हनि में बि जेको आहे सो काफ़ी सजावट जे लाइ, ख़ुशबू जे लाइ, अरोमा जे लाइ उनखे उहो इस्तेमालु थिए थो, अञा ताईं बि थिए थो। ऐं बल्कि हाणे त उनखे तमामु वॾे पैमाने ते थिए थो। इन करे इहा हिकिड़ी वॾी बिज़नेस बि आहे। ऐं
इन में ॿियो त ठहियो इन खाधे पीतनि में बि इस्तेमालु थींदा आहिनि इहे। इन जे फ्लेवर जे लाइ के गुल अहिड़ा आहिनि जेके उन्हनि जो फ्लेवर जेको आहे उहो सुठो आहे त उन में थिए थो, अरोमा जे लाइ इस्तेमालु थियनि था, ऐं जीअं रंग जे लाइ बि इस्तेमालु थियनि था। जीअं भुंगा तिलांग आहे हिकिड़ो गुल, इहो ब्लू रंग जो थींदो आहे। पाण वटि त सिंध में बि थिए थो, वल थींदी आहे हिकिड़ी, मूं वटि पोइ हुते हुई बनी ते हिकिड़ी पाणे पुटी वई, ऐं उन मां ब्लू रंग जा गुल थियनि था। पोइ उहे ख़ुश्क करे पोइ उन जो वरी हिते चांवर जेके ठाहिनि था इन जा ईस्ट कोस्ट वारे एरिया में, मलेशिया, वेस्ट मलेशिया जी ईस्ट कोस्ट जेका तेलंगानो आहे, कलांतान आहे, हिननि रियासतुनि में, उते वरी हिननि जूं डिशूं आहिनि, कुझु चांवर ठाहींदा आहिनि, उन में खे वरी थोरो ब्लू रंग विझंदा आहिनि हिन में। उहो ब्लू रंग हिन जो विझंदा आहिनि, उहो आर्टिफिशियल कोन हूंदो आहे। भुंगा तिलांग जेको आहे उन जो रंग हूंदो आहे। सो ऐं ख़ूबसूरती जे लाइ डिवोशन आहे, सेलिब्रेशन आहे, हिन जे लाइ त यूज़ थींदो रहंदा आहिनि कंहिं ज़माने खां वठी। ऐं ख़ाली रुॻो हुन में न, चाइनीज़ कल्चर में बि आहे। हीअ जेके मलेशियन चाइनीज़ आहिनि उहे बि हिन जो जेके मज़हबी तौर ते जेके रिचुअल्स आहिनि, सेरेमनीज़ आहिनि, उन में इस्तेमालु कनि था, शादियुनि में इस्तेमालु कनि था। ॿियो जॾहिं हिननि जा जेके चाइनीज़ जा जेके फ्यूनरल थींदा आहिनि, को जनाज़ा थींदा आहिनि, माण्हू को गुज़ारे वञे थो, त पोइ उन में त ही बाक़ाइदा जेको गाॾी जेका जंहिंमें उनजो खणी वेंदा आहिनि, मयत खणी वेंदा आहिनि, उनखे सॼे खे इन सां डेकोरेट कंदा आहिनि, गुलनि सां कंदा आहिनि, ऐं तमामु घणे जेको आहे सो उन ते ख़र्चु कंदा आहिनि। उहो बि जेको आहे सो गुलनि जो हिकिड़ो त जेका साइट आहे माण्हू ॾिसे थो, ऐं उन सां, ऐं जेका हुनजी ख़ुशबू आहे, महक आहे, उन सां जेको आहे सो माइंड ते, इंसान जे ते, इंसान जी बॉडी ते जेको आहे सो हिकिड़ो पॉज़िटिव असरु त थिए थो। हुनजी जीअं सो कीअं त लेवेंडर आहे, त लेवेंडर जो ख़ुशबू आहे, उहो केतिरा हुन में इस्तेमालु थिए थी अरोमा थेरेपी में। जेके अरोमा थेरेपी जा जेके बि शयूं आहिनि, सभिनी में इहे ख़ुशबू इस्तेमालु थियनि थियूं। इहो बि केॾी महिल छो इहो वरी हेल्थ ऐं मेडिकल सां रिलेटेड आहे, त अरोमा थेरेपी ते केॾी महिल को वीडियो ठाहींदुसि, त पोइ हुन में इन ते पाण ॻाल्हाईंदासीं त इहो कहिड़ा गुल ऐं कहिड़ी ख़ुशबू अरोमा थेरेपी जे कहिड़े हुन में मक़सद जे लाइ इस्तेमालु थींदी आहे। ऐं जेके चाहे चाइनीज़ कल्चर हुजे, चाहे मले हुजे, ईस्टर्न कल्चर ॿिया बि आहिनि, उन्हनि में बि जेको आहे सो गुड फॉर्चून जे लाइ, ख़ुशकिस्मती जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे, वेल्थ जे लाइ, डिग्निटी जे लाइ, एलिगेंस जे लाइ। ख़ासि करे ऑर्किड जो जेको आहे, हिते ऑर्किड जा इलाही 8-10 क़िस्म आहिनि, इहे बि इस्तेमालु थींदा आहिनि। सो हाणे हीअ अची हिनखे माण्हू पहुता आहियूं थोरो बाग़ जो, हाणे जहिड़ो करे हिन जो आख़िरी आहे साॻी जॻह ते पिया अची पहुचूं जितां ही शुरू कयो। हाणे ही हिते रेस्टोरेंट आहे ठहियल वॾी, ज़ाहिर आहे त माण्हू सॼो कलाक खनि घुमी फिरी ईंदो हिते, त का ड्रिंक वठंदो, कुझु शरबत पींदो, कुझु जूस पींदो, कुझु थी सघे थो बुख लॻे त मानी खाए। इन करे इन मामले में, कमर्शियल मामले में वॾा होशियार आहिनि। हाणे ॾिसो जीअं घुमी फिरी माण्हू अची वापसि हिते, त खाधे पीते जा ऐं इहे शयूं पयूं आहिनि हिते, रेस्टोरेंट ठही पई आहे, AC लॻा पिया आहिनि थधिकार में, अंदरि माण्हू वञे रेस्ट करे, ऐं उन खां पोइ जेको आहे सो हितां निकिरी ऐं ॿाहिरि वञे पार्किंग वारी एरिया में। सो ही हिननि जी जायूं त हिननि जूं तव्हां ॾिठियूं आहिनि, सॼियूं मथां लाठी हूंदी आहे। हाणे ही ॾिसूं हुन में छा आहे। अच्छा, ही वरी हुनजो किले जो दरवाज़े जो फ़ोटू आहे, मलाका जो जेको पोर्चुगीज़ वारनि जो किलो आहे न, उन जो दरवाज़े जो फ़ोटू हुते लॻायो अथनि। सिरूं त जहिड़ियूं ई सफ़ा हुजनि, हिननि जूं कासी वारियूं हुजनि, कासी त कान्हे, पंहिंजो डिज़ाइनिंग ऐं पैटर्न्स इहो। बाक़ी इहो पिलर जहिड़ा, इहे वरी चाइनीज़ कल्चर आहे, उन चाइनीज़ जेका
आर्किटेक्चर आहे उन सां कुझु आहिनि मिलंदड़ जुलंदड़। सो ही जेको आहे सो हाणे उहो साॻी जॻह आहे जिते पहिरीं जेको आहे सो पाण शुरूआति कई हुई। हिते इनमें काफ़ी जेको आहे सो पुराणा जेके ॾंद कथाऊं ऐं लेजेंड्स बि आहिनि, जीअं कहाणियूं आहिनि हिकिड़ियूं त हे जेको कहिड़ो इन जो छा चवंदा आहिनि चाइना रोज़ जेको इन जो बुंगर आया आहे, बुंगर आया जो जेको आहे सो नेशनल फ्लावर आहे हिननि जो मलेशिया जो। सो उन जा 5 जेके आहिनि से उहे आहिनि त उहो छा चवंदा आहिनि पीटल्स जेके चवंदा आहिनि पंखड़ियूं हूंदियूं आहिनि। पोइ हिननि जेको आहे सो जेके रुकन नगारा जेको ठाहियो आहे न हिननि जो जेको प्रिंसिपल आहे मलेशिया जो, 5 जेके आहिनि से ॻाल्हियूं उहो बि उन बुंगर आया जे 5 जेके पंखड़ियूं आहिनि उन जे हिसाब सां आहे रखियल। सो हाणे उन में 5 रुकन में जेको आहे ख़ुदा ते यकीन आहे, बादशाह ऐं मुल्क सां वफ़ादारी आहे, 3 नंबर आइन जी बालादस्ती आहे, 4 नंबर कानून जी हुकुमरानी आहे ऐं 5 नंबरनि जो अदब ऐं इख़लाक़। इहो इन जो रुकन नगारा आहे, माना इन सां वफ़ादारी जो जेको आहे सो उहो आहे प्रिंसिपल आहिनि 5 प्रिंसिपल आहे रुकन नगारा जो। ऐं उहे छो जो 5 प्रिंसिपल आहिनि ऐं चाइना रोज़ जेको आहे बुंगर आया उन जा वरी 5 उहे पतियूं हूंदियूं आहिनि। सो इहे पाण में उहे मैच कनि थियूं। हाणे हीअ पार्किंग एरिया, हाणे ॾिसो पार्किंग एरिया में बि हिननि जेको आहे सो माण्हू मथां घुमी फिरी को वञणु चाहे थो त वेंदे वेंदे बि जेको आहे सो का शइ मथां वठे। ऐं इहो हुतां मनसरी बुंगा जो सो मथां वेंदे वेंदे बि का शइ वठे ऐं छा त कमर्शियल एक्टिविटी जेका आहे सा उहा हर जाइ ते रखनि था। हाणे हिननि में हिन ते इहे वरी स्टॉल तंबुनि में लॻाए छॾिया आहिनि, इन में फ्रूट बि विकिणनि वेठा, जूस बि विकिणनि वेठा। ऐं हाणे इहे सभु ॾींदा आहिनि जेके ॿाहिराड़ी जा जेके घटि आमदनी वारा आहिनि उन्हनि खे गवर्नमेंट प्रोमोट कंदी आहे, अचो हिते तव्हां पंहिंजा काई स्टॉल लॻायो ऐं हिते कुझु 4 पैसा कमायो। हेॾा जॾहिं बि का इवेंट्स वग़ैरह हूंदा आहिनि त पोइ हुन में ई कंदा आहिनि ईअं। त ही जेके स्टॉल आहिनि इन्हनि में इहे अहिड़नि माण्हुनि खे ॿाहिराड़ी वारनि खे या घटि इनकम वारनि खे गवर्नमेंट इहे मामूली पैसा वठनि था किरायो, पर हिननि खे सॼो सेटअप ठाहे ॾींदा आहिनि। अचो अची ऐं कुझु असांखे पैसा ॾिजो ऐं कुझु 20-25 रिंगेट जो ॾींहं जी मसवाड़ वठंदा, पोइ बाक़ी जेको आहे हिनखे हाणे तो गाॾी में जूस वेठो विकिणे आयर कलापा, आयर कलापा हिनखे नारियल जे पाणी खे चवंदा आहिनि उहो आहे, घणो त उहो ई हूंदो आहे। ऐं हीअ वरी फ्रूट वेठो विकिणे त इहो दूरियन पिया आहिनि, दूरियन बसि हिते वठो वढे ॾींदा माण्हू खाए करे। इहो बि जेको आहे सो हिननि जा कुझु विकामी वेंदा हिते। त इहो आहे, इहो स्टॉल आहिनि हुननि जे लाइ थोरो ॿाहिराड़ी वारनि माण्हुनि जी हिमत अफ़ज़ाई जे लाइ। पाणी आहे, नारियल पिया आहिनि, त हाणे नारियल जेको आहे सो मां हिते काफ़ी माण्हू हाणे उञायल हूंदा न ॿाहिरि ॿाहिरां घुमी फिरी ईंदा बाग मझां हिन में 12-13 एकड़ जो, वरी गर्मी त हूअं ई घणी थींदी आहे हिते, त पोइ वरी ज़ाहिर ई आयर कलापा आहे पींदा, वरी कुझु हिननि जी इनकम थींदी, कुझु इहे वरी शरबतूं ऐं कुझु माखियूं ऐं इहे पिया विकिणनि, माखी असलु माखी। ऐं हीअ वरी हिते गुल पिया विकिणनि नर्सरी वारा। हीअ वरी हुननि जूं स्प्रे आहिनि, इहे सभु ऑर्गेनिक स्प्रे ऐं भाण जूं थैलियूं ठहियूं पियूं आहिनि, जेके गुलनि खे भाण ॾिजे या छा। इहे माण्हू घर खणी वञनि, पार्किंग एरिया आहे न, हुतां गुल वरिता, गुलनि जूं कुंडियूं वरितियूं गाॾी में रखी, कंहिंखे को वणी वञे त उहो खणी वञे हलियो। त ईअं हीअ जेको आहे सो पंहिंजो हिनखे प्रोमोट कंदा आहिनि कमर्शियल एक्टिविटी।